असांजो ॿियो प्रोग्राम 12 अप्रैल ते आहे। मिस्टर राम मूरजानी जो स्पॉन्सर्स आहिनि ऐं शिवानी वासवाणी ऐं भगत अनिल अचना आहिनि। ऐं हीउ जेको अॼु जो प्रोग्राम आहे असांजे दादा राम पंजवाणी ट्रस्ट जे पारां आहे, स्पॉन्सर उन्हनि जो थियल आहे। हिकिड़ी शहकार त मनायो आयो लाल सभई चो झूलेलाल। इहे न हथ मथे करे तारी हिकिड़ी सभिनी भाउरनि खे चेटी चंड जे वाह वाह लाल साईं जो जन्म जो ॾींहुं 21 तारीख़ सभिनि खे किरोड़ किरोड़ वाधायूं ॾाढो प्रेम सां। मां त पहिरियों दफ़ो हुतां हांगकांग मां वियुमि। हा दादा जन वठी हलिया। अरे अचो अॼु दादा जन जी वरसी बि आहे। वाह साईं वाह। दादा राम पंजवाणी साहिब जन जी जिन कमाई कई हमेशह लाल खे मञूं। हा दाता तू न छड़े हो मत जिया तुझे आसरे सबई पारू सूरजूं हिकल जे मंझ तलटे हिकु तू नमू मटे जो त मुल्क मटियो ता घोड़ियो। चई जे मालिक खे वणी वियासि दुनिया खे वणो या न वणो जे उनखे वणी वियासि तॾहिं चई पोइ भले जग खे वणी वियासि तॾहिं चई ॿिए वणा या न वणा मालिक तो खे वणा ॿिए वणा या न वणा मालिक तो खे वणा ॿिए वणा या न वणा ॿिए वणा या न वणा मालिक तो खे वणा ॿिए वणा या न वणा मालिक तो खे वणा ॿिए वणा या न वणा। खड प्यासी पुड़ियूं खड प्यासी पुड़ियूं खावा खुशीअ साणी चढ़ा खड प्यासी पुड़ियूं शौक़ छॾे सभु सुहिणा शौक़ छॾे सभु सुहिणा ख्वारी खल कमा खणा ॿिए वणा। दादा हथ खोले हा हा दुकान मां हाणे खोलियो आहे ॿिए वणा या न तारीख़ ओ इश्क जियो खीचारी इश्क जियो खीचारी करी महामहणा इश्क जियो खीचारी चोट चरी जे गिरिया चोट चरी जे गिरिया घायल खोट घणा ॿिए वणा या न वणा ॿिए वणा या न वणा सुहिणा साईं तोखे वणा ॿिए वणा या न वणा सुहिणा साईं तोखे ॿिए वणा या न वणा मालिक तोखे वणा ॿिए वणा या न वणा मालिक तोखे रहिजी अचे शल सब जी रहिजी अचे शल सब जी हो रहिजी अचे शल सब जी रहिजी अचे शल सब जी ऐं अंदर में घणा रहिजी अचे शल सब जी मर वई का मालिक मते जूतरा देखे वणा या न वणा ओ देखे वणा या न वणा सुना साईं तो के वणा देखे वणा या न वणा
मालिक तू